धरती जो सुबह, धरती जो सुबह, धरती जो सुबह। अस्सलाम वालेकुम जी। मॉर्निंग विद अज़रा ख़ान में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असां जीअं ई दुआ त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। सुबुह सुबुह जो ॾींहुं आहे ऐं सुबुह सुबुह सां गॾु अॼु इलाही सुठो ॾींहुं बि आहे, छो जो अॼु जी राति जेको आहे शबे मेराज जी राति आहे ऐं इलाही वॾी राति आहे असांजे लाइ ऐं असां इलाही ख़ुशनसीब आहियूं मुस्लमान जो असांखे अहिड़ियूं रातूं मिलंदियूं आहिनि पंहिंजी मग़फ़िरत कराइण जे लाइ, दुआऊं घुरण जे लाइ ऐं खोड़ सारियूं दुआऊं क़बूल कराइण जे लाइ, अल्लाह पाक खे राज़ी करण जे लाइ। सो अॼु बि उहा ई राति आहे ऐं अॼु इन राति मां जेतिरो बि थी सघे असांखे फ़ाइदो हासिलु करणु खपे, असांखे इबादत करणु खपे। ऐं लास्ट फ्राइडे ते असां जीअं आलिम साहिब खां बि पुछियोसीं त कहिड़ी कहिड़ी इबादत करणु खपे। हूअं त हर इबादत जो ज़ाहिर ॻाल्हि आहे सवाबु हूंदो आहे, पर स्पेशल अहिड़ियूं के रातूं हूंदियूं आहिनि जिन ते स्पेशली अहिड़ियूं सूरतूं आहिनि क़ुर शरीफ़ जूं जेके पढ़ण सां असांजा गुनाह बि जेको आहे उहे माफ़ु कया वेंदा आहिनि या जेको आहे वधीक सवाबु बि मिलंदो आहे। त खोड़ सारियूं शयूं उन्हनि ॿुधायूं हुयूं ऐं उमेद कयूं था त तव्हां बि उन ते अमल कंदव ऐं मुंहिंजे लाइ बि दुआ कजो त मां बि उन्हनि ते अमल कयां ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे घर वारनि जे लाइ, पंहिंजे माउ पीउ जे लाइ, ओड़े पाड़े जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पूरी दुनिया लाइ, बल्कि जिथे बि इंसान ज़ात रहे थी उन्हनि जे लाइ असां दुआगू रहूं ऐं ख़ैर ख़्वाह रहूं ऐं अमुन हुजे हर तरफ़। ऐं हमेशह जेको आहे उहा ई ॻाल्हि आहे, हमेशह मां चवंदी बि आहियां त सुठो खाइजे, सुठो पाइजे ऐं सुठो सोचिजे। जॾहिं असां ॿियनि जे लाइ सुठो सोचींदा आहियूं त कुदरत जे तरफ़ां असांजे लाइ सुठो थी वेंदो आहे, असांजे लाइ रस्ता खोली वेंदा आहिनि, असां जे लाइ राहूं जेके आहिनि उहे हमार थी वेंदियूं आहिनि। सो हमेशह पॉज़िटिव सोचो ऐं पॉज़िटिव ई खे वठी हलो, छो जो नेगेटिव सां त को फ़ाइदो आहे कोन। वक़्ती तौर ते असांखे खोड़ सारो फ़ाइदो थी वेंदो आहे नेगेटिव शयुनि मां, पर असांखे अॻियां हली इलाही नुक़सानु थींदो आहे। इन खां बचण जे लाइ इहो आहे त हमेशह पॉज़िटिव साइड जो साथ ॾियो ऐं पाण बि पॉज़िटिव रहो ऐं माण्हू बि अहिड़ा सिलेक्ट कयो जेके पॉज़िटिव हुजनि। सो बहरहाल अॼु जे ख़ूबसूरत प्रोग्राम में जिन असां स्पॉन्सर कयो आहे, जीअं तव्हां ख़बर बि आहे, असां स्पॉन्सर कयो आहे यंग्स। ऐं अॼु जेको आहे हिते मां हिकु नई शइ ॾिसां पई ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे यंग्स जो। जीअं असां मायोनीज़ जी ॻाल्हि कई त हाणे वरी आहे असां वटि यंग्स जो चोको ब्लीस इंजॉय फ्लेवर्स ऑफ हैप्पीनेस। सो तमामु सुठो आहे ऐं चॉकलेट फ्लेवर आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे चॉकलेट, जेके चॉकलेट लवर मुंहिंजे ख़्याल में त छोकिरा छोकिरियूं त उहे ई चॉकलेट लवर हूंदा आहिनि, त हिननि ई फ्लेवर ॾिना आहिनि ऐं चोको ब्लीस इंजॉय फ्लेवर्स ऑफ हैप्पीनेस तमामु सुठो ऐं हीअ बि यंग्स वारनि जो ई आहे ऐं त तव्हां ख़रीद कयो ऐं यूज़ करे ॾिसो ऐं कयो बि हूंदो तव्हां यकीननि, तव्हां जॾहिं स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हर कंहिंजो यूज़ थियलु हूंदो। ऐं उहा ई ॻाल्हि आहे न त शयूं मयारी जेके हूंदियूं आहिनि उहे हमेशह हलण वारियूं हूंदियूं आहिनि ऐं उन में वरी तव्हांखे रोज़मर्रा जीअं फ्लेवर्स बि मिलंदा आहिनि। असां जीअं हिननि जो मायोनीज़ जी असां ॻाल्हि कंदा आहियूं त ॿिए तरफ़ मायोनीज़ बि आहे असां वटि यंग्स वारनि जो आहे पाकिस्तान नंबर 1 मायोनीज़ ऐं मायोनीज़ बि असांखे खोड़ सारी शयुनि में इस्तेमालु करण लाइ मिलंदो आहे ऐं हर कंहिंजी पसंदि बि आहे। मायोनीज़ खे सिर्फ़ु बर्गर्स या सैंडविच ताईं माना महदूद नाहे रखियो वियो, मायोनीज़ लाइ खोड़ सारियूं ॿियूं बि शयूं आहिनि जंहिंमें मायोनीज़ खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। सो यंग्स वारनि जी वॾी महिरबानी आहे असां सां ईअं स्पॉन्सर करण जी ऐं उमेद कयूं था यंग्स वारनि मां त ईअं असां सां सहकार कंदा रहंदा। ऐं ॿियो आहे न असां सां गॾु जेको आहे मुंहिंजे राइट हैंड ते डालडा कुकिंग ऑयल ऐं डालडा वारनि जी वॾी महिरबानी, जहां डालडा जहां मामटा वहां डालडा आहे। सो बहरहाल हर माउ जी या हर घर जी ज़रूरत हूंदी आहे डालडा कुकिंग ऑयल हुजे या डालडा घी हुजे। हिननि जी बि जेका क्वालिटी आहे उहा मयारी आहे ऐं मयारियूं जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उहे हमेशह रहण वारियूं हूंदियूं आहिनि। सो डालडा वारनि जी वॾी महिरबानी आहे सहकार करण जे लाइ। उन खां पोइ असां सां गॾु आहिनि नेशनल फूड्स लाइ बि डेली जे बेस ते आउं ॿुधाईंदी आहियां त नेशनल फूड्स जेके आहिनि उहे असांखे कीअं यूज़ करणु खपनि या हिननि मां असांखे कहिड़ो कहिड़ो फ़ाइदो मिले थो
अच्छा ॿी ॻाल्हि इहो बि मां ॿुधाईंदमि त जीअं मां चई चुकी आहियां त अॼु इलाही वॾी राति आहे त अहिड़ियूं जॾहिं रातूं ईंदियूं आहिनि स्पेशली असांजे घर में सुठो खाधो त उहे बि पचंदो आहे त तव्हां अॼु नेशनल खे ज़रूरु ट्राए कयो ऐं नेशनल में बिरयानी आहे सिंधी बिरयानी आहे पुलाव आहे हिन जो कोफ्ता आहे कढ़ाई आहे ऐं खोड़ सारियूं शयूं टिक्का बूटी आहे मतिलबु खोड़ सारियूं शयूं आहिनि ड्राई मसालनि में बि खोड़ सारियूं वैरायटियूं आहिनि हिननि वटि त नेशनल वारनि जी बि वॾी महिरबानी आहे जिन असां सां सहकार कयो आहे IGFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि खे न विसारींदासीं जिन जी वॾी महिरबानी आहे एतिरी ख़ूबसूरत ऑफर ॾियण लाइ माण्हुनि खे असीं खां वटि 120 गज़ जा रहायशी प्लॉट्स आहिनि हिननि वटि उन खां अलावा जेको आहे हिननि नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 में आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे एतिरी सुठी जेका असांखे सहूलियत ॾिनी आहे उन मां असांखे फ़ाइदो हासिलु करणु खपे उते जेको हिननि ऑफर ॾिनी आहे उन में मस्जिद आहे स्कूल आहे हॉस्पिटल आहे पार्क आहे गेट कम्युनिटी सिस्टम आहे सिक्योरिटी आहे हर शइ आहे मतिलबु ॾिसो ज़रूरत ज़िंदगी जी हर शइ मौजूदु आहे पाणी बिजली गैस अगरि हुजे त पोइ माना उहो इलाइक़ो जेको आहे उहो जल्दी आबाद थी वेंदो आहे ऐं जल्दी जल्दी माण्हू उते वञण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं फ़ाइदो हासिलु करण जी कोशिशि कंदा आहिनि त जेकर तव्हां बि इंट्रस्टेड आहियो त पोइ हीउ जेको ऑफर असांखे GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि ॾिनी आहे उन्हनि मां फ़ाइदो हासिलु कयो सो GFS बिल्डर्स वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन सां सहकार कयो आहे ऐं उमेद कयूं था त ईअं ई स्पॉन्सर कंदा रहंदा सो बहरहाल वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ खोड़ सारा महिमान गॾु हूंदा खोड़ सारी कचहरी थींदी कारे न वञिजो हलूं था ब्रेक ते धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक जी हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जीअं त ब्रेक ते वञण खां पहिरीं ऐं ॿुधायो त असां ब्रेक ते जीअं ईंदासीं त असां खोड़ सारा महिमान गॾु हूंदा ऐं खोड़ सारे महिमाननि जो जॾहिं असां ज़िक्र कंदा आहियूं त पोइ खोड़ सारा टॉपिक बि असां जेको आहे न जुड़ी वेंदा आहिनि त मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे कचहरी थींदी आहे त अॼु बि जेको आहे इलाही इंफॉर्मेटिव प्रोग्राम बि थींदो छो जो इलाही खोड़ सारियूं बारीकी शयूं आहिनि जेके के आम माण्हू खे ख़बर न हूंदियूं आहिनि त असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए खोड़ सारियूं जीअं रोज़मर्रा असांखे ख़बर पवंदी आहे कॾहिं असांजे प्रोग्राम में कॾहिं को डॉक्टर हूंदो आहे को वकील हूंदो आहे को इंजीनियर हूंदो आहे को अदीब हूंदो आहे को शाइर हूंदो आहे को पुलिसमैन हूंदो आहे कोई ट्रैफिक पुलिस में हूंदो आहे कोई जेको आहे खोड़ सारा शोबा आहिनि असांजी सिंध में जेके सलाहियल माण्हू असां कोशिशि कंदा आहियूं त असां उन्हनि खे इनवाइट कयूं ऐं कुझु न कुझु फ़ाइदो असां बि उन्हनि मां हासिलु कयूं सो बहरहाल अॼु असां सां जेके महिमान गॾु आहिनि उन्हनि जो तारीफ़ कराईंदा हलंदासीं असां सां जेके गॾु आहिनि उहे कंहिं तारीफ़ जा मोहताज आहिनि कोन जीअं आउं नालो खणंदसि त तव्हां स्क्रीन ते जेको आहे ॾिसी करे उन्हनि खे बिल्कुलु सुञाणे वेंदो तमामु सुठा पहिरियां त इंसान तमामु सुठी शख़्सियत ऐं तमामु सुठी तबियत जा मालिक पर्सनली ऐं तबियतनि उन्हनि खे सुञाणा थी तमामु सुठो इंसानु ऐं असां सां गॾु आहिनि जेको आहे अली राज शर साहब गॾु आहिनि तमामु सुठा राइटर आहिनि ऐं तमामु सुठा होस्ट आहिनि ऐं हिकु जेको आहे निजी कॉलेज में जेको आहे प्रोफेसर बि आहिनि खोड़ सारा सर जा जेके आहिनि कमु थियल आहिनि स्ट्रगल थियल आहे वेलकम कंदासीं उन्हनि खे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह शुक्र सभ खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आयो असां वटि। तव्हांजी महिरबानी तव्हां घुरायो काफ़ी अरसे खां पोइ कंहिं टीवी चैनल ते मां आहियां जी जी बिल्कुलु ऐं वाक़ई में असां काफ़ी अरसे खां पोइ तव्हांखे अॼु त मूं साम्हूं मिलियो पर टीवी जे ज़रिए बि मां ऐं यको तव्हांखे कोन ॾिठो आहे हा बसि मां स्क्रीन आउट थी वियुसि मुंहिंजो बसि इहो कुंडाए थो हुजे त बहितर आहे सो बहरहाल वरी बि हिकु दफ़ो वेलकम कयूं था ऐं ॿियो जेको आहे असां सां जेका शख़्सियत गॾु आहे उहे बि असांजे स्टार्स मां हिकिड़ो स्टार असां सां गॾु आहे छो जो असांजे सिंध में खोड़ सारा सितारा आहिनि जेके असांजे लाइ कमु कंदा आहिनि असांजे आवाम जे लाइ कमु कंदा आहिनि असांखे सहूलियतूं ॾियण जे लाइ कमु कंदा आहिनि असांखे अवेयरनेस ॾियण जे लाइ कमु कंदा आहिनि असांखे फ़ाइदो ॾियण जे लाइ कमु कंदा आहिनि असां जा खोड़ सारा अहिड़ा इदारा आहिनि जेके पंहिंजूं जेको आहे निंड्रू फिटाए बि असांजी सेफ्टी कंदा आहिनि या असांखे अहिड़े तरीक़े जी अवेयरनेस ॾींदा आहिनि जिन सां असांजी सेफ्टी थी सघे असां कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहियूं उन्हनि ग़लतियुनि खे असां दूरि करे पंहिंजो पाण खे सेफ कीअं था रखी सघूं त जॾहिं बि असां कंहिं बि रोड हादसे जो ज़िक्र ॿुधंदा आहियूं त हर कंहिंजो ज़ाहिर ॻाल्हि मायूसी चहिरे ते अची वेंदी आहे या असां रोडनि जी ॻाल्हि कंदा आहियूं रोड रस्ता सही कोन्हनि की असां ट्रैफिक पुलिस जी ॻाल्हि कंदा आहियूं असां
मतिलबु थोरो मायूस थी वेंदा आहियूं इन टाइम ते, पर इन्हनि सभिनी शयुनि खां असां बची बि सघूं था। उहो असां कीअं बची सघूं था, असांखे कंहिंजी ज़रूरत आहे, कहिड़े ट्रेनर जी असांखे ज़रूरत आहे, छो जो आम माण्हू जेका आम पब्लिक आहे उनखे कीअं अवेयरनेस ॾिजे, उन सभु कुझु असांखे उन हिसाब सां सम्झाइण लाइ अॼु असां सां गॾु आहिनि इंचार्ज सिंध पुलिस एक्सीडेंट अलाइंस एंड रिसर्च सेंटर जा जेके आहिनि रोड सेफ्टी ट्रेनर आहिनि अली सुहाग साहब असां सां गॾु, उन्हनि खे वेलकम कंदासीं। थैंक यू जी, वालेकुम अस्सलाम। कीअं सर, ठीकु आहियो? अल्लाह जा करम। पहिरीं त तव्हांजे जेके इंट्रो तव्हां ॾिनो मुंहिंजे बारे में त थैंक यू सो वेरी मच। स्टार्स कुझु ॿिया हूंदा, असां त सरकार जा ऐं माण्हुनि जा हिकिड़ी क़िस्म जा छा खणी चइजे त मुलाज़िमी आहियूं, छाजे करे असांजी लाइबिलिटी हूंदी आहे त असां माण्हुनि खे सेव करे सघूं। बिल्कुलु बिल्कुलु सर, तॾहिं तव्हां स्टार लफ़्ज़ यूज़ कयो। ऐं वाक़ई मतिलबु जेके बि जिन अहिड़े इदारनि सां जेके माण्हू रिलेटेड आहिनि उहे स्टार ई आहिनि, ऐं उन्हनि मां तव्हां बि छो न, नो डाउट तव्हां बि हिकु आहियो। सो बहरहाल पंहिंजी कचहरी खे स्टार्ट कंदासीं, ऐं जेकॾहिं असां कचहरी जी ॻाल्हि कयूं ऐं असां जीअं सर जो हिकिड़ो शोबो अलॻि आहे, सर जो अलॻि आहे, त वरी असां सॼी कचहरी में मौसीक़ी बि ज़रूरी हूंदी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेसीं ताईं कचहरी कंहिं बि कचहरी में अगरि मौसीक़ी न हुजे त उहा बि जेको आहे फिकी फिकी लॻंदी आहे ऐं बेरोनक लॻंदी आहे। सो उन जी कमी पूरी करण जे लाइ असां सां तमामु प्यारो आवाज़ु, तमामु सुठो जेको आहे आवाज़ जो मालिक ऐं तमामु सुठी तबियत जो मालिक यासिर गॾु आहे। अस्सलाम वालेकुम यासिर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह पाक जो एहसान आहे, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? त बि ठीकु आहे। बिल्कुलु। ऐं यासिर समूह जी हिकिड़ी ॾाढी सुठी आदत आहे, उनखे जॾहिं बि घुराईंदा आहियूं असां, हू असांखे मन नाहे कंदो। इहा तव्हांजी वॾी महिरबानी। स्पेशली असां जो इहो फ़ख़्रु सम्झंदा आहियूं पंहिंजो, जो असांखे एॾो माना प्यार सां सॾु कयो वेंदो आहे, ऐं पोइ वरी प्यार सां न अचे त पोइ हाणे ग़लति इंसान न थिए। सही सही, बिल्कुलु। अच्छा सर, रियाज़ साहब वेठा आहिनि त असां रियाज़ साहब खां पंहिंजी जेका कचहरी आहे उहा स्टार्ट कंदासीं। सर, जीअं इंट्रो में ऐं तव्हांजे लाइ चयो, तव्हां तमामु जेको आहे तव्हांजे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो एंटीबायोटिक, हर मर्ज़ ते पवंदा आहियो माशाल्लाह सां। सर जो कोड सारो एतिरो कमु थियल आहे, जेको असां ॿुधाईंदासीं त सर टाइम जेको आहे उहो पूरो थी वेंदो। खोड़ सारा कमु तव्हां कया माशाल्लाह सां, असांजी हिन फील्ड में रही करे तव्हां एज़ अ PM बि रहियो ऐं स्क्रिप्ट एडिटर रहियो, राइटर आहियो माशाल्लाह, शाइर आहियो, प्रोफेसर आहियो, एतिरियूं सभु सरगर्मियूं जेके आहिनि तव्हां जूं। हाणे मां तव्हांखां इहो पुछंदसि त हाणे असां तव्हां सां पाण, असां बि तव्हां सां गॾु मिली करे कमु कयो आहे, हाणे तव्हांजो जेके आहिनि पंहिंजो मसरूफ़ियतूं हाणे छा आहिनि? ये सभु कम जेके तव्हां ॻणाया हज़रा, चवंदा त कंहिं माण्हू हिकिड़ी ड्रोड़ में पहिरियों नंबर अची वियो। हा, पाण पुछुसि त बाबा तूं पहिरियों नंबर कीअं आहे ड्रोड़ में, पंहिंजा तासरात ॿुधाए। चई इनखे तव्हां छॾियो, पहिरियों इहो ॿुधायो त मुंहिंजे पुठियां कारो कुतो कंहिं छॾियो। सो ही जेके बि कम थिया आहिनि, इहे हिन पेट जो जेको कारो कुतो आहे न, इन जे करे माण्हू मल्टाई मतिलबु टैलेंटेड थी थो वञे पियो, मुख़्तलिफ़। मां चवंदो आहियां, सवेरो अली सुहाग साहब ऐं मां ॿाहिरि वेठा हुआसीं, मूं खेनि ॿुधायो त मां शाइर अदीब या इहे शयूं न आहियां, मतिलबु कहाणीकार त आउं बुनियादी तौर ते आहियां, पर बाक़ी मूं कमु जेको कयो आहे रखाइण को कमु कयो आहे। माना त शइ ठाहिणी आहे बाबा, अहिड़े नमूने जी ठाहिणी आहे। असांजो साईं शमशेर हैदरी साहिबु हूंदो, उहो ईअं चवंदो हो त बाबा मां रखणु आहियां, मूंखां जेका शइ, मूं ड्रामा लिखिया, मूं स्क्रिप्ट लिखिया, मूं होस्टिंग कई, मूं मुख़्तलिफ़ TV चैनलनि ते स्क्रिप्ट एडिटर खां वठी करे प्रोग्राम मैनेजर ताईं कमु कया। समूरियूं शयूं जेके हुयूं उहे उन जे करे हुयूं त बाबा हिकिड़ो त एंथ्यूसिज़म हूंदो आहे, जेको मतिलबु माण्हू में यंग ब्लड में थिए थो पियो, उहो थियो। ऐं उन खां पोइ ज़रूरत बि हुई उन वक़्तु हिते, माना कराची जहिड़े अजगर जहिड़े शहर में, ज़ालिम शहर में रहण जे लाइ, सर्वाइवल जे लाइ ॾाढो ॾुखियो थी थो पए पियो। सो अॼुकल्ह इहो आहे त कोंडाइदा थी वई, हाणे पढ़ण लिखण जो कमु, जेको माना जंहिंमां पाण खे ख़ुशी मिले, तस्कीन मिले, पैसे खां बग़ैर। छो त मूं इहो ॾिठो आहे त जन बि कहाणीकारनि ड्रामा लिखिया, उन्हनि जी कहाणी मरी वई हली। उहो अमर जलील हुजे, नौलुदा शाह हुजे, अब्दुल कादिर जूणे जो हुजे, ज़ैब सिंधी हुजे, इवन आऊं हुजां या ॿिया जेके माण्हू आहिनि जेके कहाणीकार रहिया आहिनि, त जन ड्रामो लिखियो, छो ड्रामो कमर्शियल थो थिए पियो, कहाणी क्रिएटिव आहे।
उहा क्रिएटिविटी मरी थी वञे त मां वरी उन साॻी क्रिएटिविटी खे रिवाइव करण जी कोशिशि थो कयां पियो त बाबा उहा वरी रिवाइव थी वञे वरी आउं पंहिंजो कहाणी छो त कहाणी में मूंखे तस्कीन मिलंदी आहे शॉर्ट स्टोरी में मूंखे तस्कीन मिलंदी आहे बाक़ी ड्रामो आहे ड्रामो हिकिड़े फॉर्मेट आहे फॉर्मेट तइ थियल आहे त बाबा ॿ किरदार आहिनि पाण में ॻाल्हाईंदा उहो मौज़ू जेको आहे उहो एॾो इशू न आहे उहो मुंहिंजे ख़्याल में ड्रामो लिखणु को एॾी वॾी क्रिएटिविटी वारी शइ कान्हे का उन में इहो आहे त क्रिएटिविटी शामिलु करे सघिजे थी पर उहा एॾी वॾी का शइ कान्हे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा त असां अञा सर सां कचहरी कंदासीं पर असां अली सुहाग साहब बि गॾु आहिनि ऐं सर तव्हां जीअं एज़ अ रोड सेफ्टी ट्रेनर आहियो माशाल्लाह सां असां रोज़मर्रा जे बुनियाद ते तक़रीबन रोड एक्सीडेंट थियनि था न त मेन तव्हां खां पहिरियां त इहो पुछंदासीं जेका मेन वजह आहे रोड एक्सीडेंट्स जी उहा छा आहे थैंक यू वेरी मच दुनिया भर में जेको एक्सीडेंट आहे उनखे हाणे कन्वर्ट इनटू द क्रेश त इट मीन्स कि इहो क्रेश आहे का न का वजह ज़रूरु हूंदी बिल्कुलु त वजह जेका असां कोर्सिस करे अचूं था या जेका UNDP असांखे कोर्सिस कराए थी हू चए थो त 4 E's हुजनि थियूं 4 E's त जेका पहिरीं ई आहे दैट इज़ एजुकेशन त माण्हू खे रोड जे मुतालिक़ मालूमात हुजे जॾहिं तव्हां रोड यूज़र हुजो था उहो तव्हां पंधु हलंदड़ हुजो तव्हां गॾु गाॾी ते हुजो तव्हां साइकिल हलाईंदा हुजो तव्हां मोटरसाइकिल ते हुजो कार ते हुजो तव्हां ट्रक ट्राले ते हुजो वंस यू यूज़ द रोड मीन्स तव्हांखे रोड जे बारे में मालूमात हुजे त हाउ टू यूज़ द रोड सेकेंड ई इज़ इंजीनियरिंग त किथे का ग़लति शइ तव्हांजी ऑफिस खां अचण खां अॻु में जॾहिं मूं यू टर्न कयो त दुनिया भर में इहे यू टर्न न ठहंदा आहिनि छाजे करे इन ॿिन्ही पासे वण लॻल आहिनि त विज़िबिलिटी त कोन थी त दुनिया भर चए थी त भई जॾहिं यू टर्न कयो त उनजी विज़िबिलिटी घणी हुजे ताकी माण्हू खे ख़बर पए त साम्हूं का गाॾी अचे थी नथी अचे त सेकेंड इज़ इंजीनियरिंग त किथे को यू टर्न ग़लति ठहियलु आहे असां वटि हिते कराची शहर में त जेको पेडिस्ट्रियन ब्रिज आहे उनजो हिकिड़ो मेन पिलर उहो सेंट्रल फस्ट ट्रैक जे 1.5 फुट ताईं अंदरि अचे थो जेको वॾे में वॾो हेज़ार्ड आहे इंजीनियरिंग फॉल्ट आहे थर्ड वन इज़ एमरजेंसी रिस्पॉन्स फोर्थ वन इज़ इन्फोर्समेंट तव्हांजे ऑफिस खां अचण अॻु में जेका रोड जी हालत आहे इट कुड बी द काज़ ऑफ एक्सीडेंट त माण्हू पाण खे बचाईंदे गप खाऊं गारे खाऊं जेकॾहिं ग़लति टर्न कयईं गाॾी स्लिप थियसि त किरी पवंदो ऐं जेकॾहिं हुनखे हेलमेट पातल कोन्हे त हुनखे नुक़सानु थी सघे थो जेका रोड जी ॼाण आहे उहा बेसिकली अनफॉर्चुनेटली असां पाकिस्तान में ऑलमोस्ट 98% माण्हू सिर्फ़ु स्टीयरिंग क्लच ब्रेक एक्सीलेटर जा ड्राइवर आहिनि असांखे का बि ख़बर कोन्हे त छा करणु खपे एमरजेंसी सूरत में या मूंखे रोड ते बिहेवियर कीअं करणु खपे राइट वे कहिड़ो राइट अच्छा सर जीअं तव्हां इंजीनियर जी ॻाल्हि कई त जॾहिं ही ब्रिज ठहनि थियूं पुल ठाहे ॾियनि था असांखे असांजूं गाॾियूं जॾहिं हितां अचनि वञनि थियूं या तव्हां जीअं ॻाल्हि कई पिलर जी त उहो थोरो ग़लति तरीक़े सां ठहियलु आहे त इन खे ॾिसण वारो केरु आहे छो जो ॾिसो सॼो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं रोड ठहनि था रस्ता ठहनि था पुलूं ठहनि थियूं त इहो सभु कुझु नज़र में रखी करे ई ठाहींदा हूंदा ऐं रोड एक्सीडेंट खे बि शायदि ज़हन में रखी करे ठाहींदा हूंदा त पोइ उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां ठाहिण जे लाइ हाणे केरु रोकींदो त भई हीअ ग़लति शइ आहे या उन ते केरु अॻियां जेको आहे आवाज़ु उथारे सघे थो या तव्हां जीअं तव्हां आहियो तव्हां ट्रेनर आहियो तव्हां ट्रेनिंग जेको आहे ॾियो था पर जेके इंजीनियर अचनि था जेके ठाहे वञनि था छा उन्हनि सां तव्हांजो कुझु आहे लिंक कनेक्टेड आहियो तव्हांजो ॾाढो हिकिड़ो जेको क्वेश्चन आहे पहिरियों त मां काफ़ी प्रोग्राम्स में वेंदो आहियां पर तव्हांजो ॾाढो स्टडी थियल क्वेश्चन आहे इहो त एग्ज़ैक्टली इहो लेक आहे त जॾहिं तव्हां को प्लाज़ा ठाहियो था तव्हां का ब्रिज ठाहियो था छा स्टेक होल्डर्स खां व्यू पॉइंट वठो था या ईअं तव्हांजी मर्ज़ी आई त भई तव्हां हीअं ठाहींदासूं ठाहे छॾींदासूं त छा उतां जी लोकल ट्रैफ़िक जेके अथॉरिटीज़ आहिनि तव्हां उनजो इनपुट वठो था त हीअ जेकॾहिं तव्हां ब्रिज ठाहियो था त इहो ठहणु खपे किथां ठहणु खपे कीअं ठहणु खपे नंबर 1 नंबर 2 पेडिस्ट्रियन ब्रिज ठाहियो था इहो किथे हुजणु खपे छा त उहो त उतां जी लोकल ट्रैफ़िक जेका अथॉरिटीज़ आहिनि उनखे ख़बर आहे त हितां माण्हुनि जो लंघ घणो आहे त भई तव्हां उते ठाहे छॾियो जिते बेनिफिशियल हुजे नंबर 3 तव्हां को प्रोजेक्ट ठाहियो था त छा के अहिड़े हंधि ठाहियो था जिते ट्रैफ़िक फ्लो घणो आहे उनखे NOC न मिलणु खपे त भई हिन जी एंट्री एग्ज़िट किथां थींदी हीअ जेके पीक आवर्स आहिनि इन में माण्हू खे तकलीफ़ थींदी ॾाढी
बिल्कुलु सिर्फ़ु ट्रैफ़िक जाम हिकिड़ो मसइलो कोन्हे। सही तव्हां सम्झो था त असां त पढ़ाईंदा अचूं था त छा तव्हां दिलि ते हथु रखी ॾिसो त ख़ुदा न ख़्वास्ता जॾहिं महिल ट्रैफ़िक जैम में का एम्बुलेंस रड़ियूं कंदी आहे, सायरन वॼाईंदी आहे, त मां इहो सम्झंदो आहियां त शायदि इन में कंहिंजी माउ हूंदी त हिन जे पुट जी छा हालत हूंदी थी यार, मूंखे रस्तो ॾियनि त मां अम्मा खे अस्पताल पहुचायां। उनजी का अकेली औलाद मतां हुजे बणा उहो त पीउ माउ त रड़ियूं कंदा त भई ठीकु थियणु खपे हा त असां अस्पताल जल्दी पहुची सघूं। त उहा जेका 2 या 5 मिंटनि जी लेट आहे कंहिं अहिड़ी वजह सां जेका न हुजणु खपे पई, त उन में खोड़ माण्हुनि जी जानियूं वञी सघनि थियूं। असां हिननि खे लिखंदा आहियूं अच्छा एज़ अ रिसर्चर ऐं एज़ अ पंहिंजो इन्वेस्टिगेटर। असां हिन खे लिखंदा आहियूं त भई हिते तव्हांजा फिलाज़ आहिनि, इन खे तव्हां रेक्टिफाए कयो। सही असां पंहिंजो कमु कंदा आहियूं, जेके अथॉरिटीज़ इन्फोर्समेंट जा जेके इदारा आहिनि उहो पंहिंजो कमु कनि था। केतिरो इम्प्लीमेंट थिए थो इहो तव्हांजे साम्हूं आहे। सर हाणे जेके ही नवां प्रोजेक्ट हलनि पिया, जेके स्पेशल जेके बसूं असांखे ॾिनियूं अथऊं इन्हनि जे लाइ रोड स्पेशल ठाहिनि पिया, त छा ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां बि इन्हनि रोड रस्तनि सां अचो वञो था त तव्हांजी नज़र पवंदी हूंदी, त छा इन दौरान अगरि तव्हांखे किथे लॻे थो त ही शइ ग़लति सुभाणे साबित थींदी ऐं रोड एक्सीडेंट थी सघे थो, त तव्हां छा उते को बि जीअं तव्हां चयो त असां लिखंदा आहियूं उन्हनि खे, त तव्हां उन्हनि खे उते होल्ड करे सघो था, मतिलबु ही ग़लति शइ ठहे पई या न ठहणु खपे? हाणे इन जो मिसाल मां तव्हांखे ॾियां इंडस हाईवे ते जाम शुरू खां जेको सेवन शरीफ वारो रोड आहे, इहो मुंहिंजो पायलट प्रोजेक्ट रहियो आहे। ऐं अलाह जी महिरबानी सां असां 2017 में इन पायलट खे टेकअप कयमि ऐं अक्टूबर 2019 में अलाह जी मदद सां, अलाह जी महिरबानी सां असां 92% एक्सीडेंट रिड्यूस करण में कामयाबु वियासीं। उन में हिकिड़ो जेको पेच हुयो फ्रॉम खाणोट टू मांझत खां अॻिते ताईं 22 किलोमीटर जो, उहो पहिरें वारे जे माण्हू वटि हुयो, त असां हुननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी रिपोर्ट सबमिट कई त ड्यूलाइज़ेशन विदाउट सेफ्टी मेयर्स। पोयनि ॾींहंनि में 3 मेजर एक्सीडेंट्स आहिनि इन पेच में जिथे रोड ठहे पियो थो। असां हुनखे लिखियो, जेकॾहिं का शइ हुजे हा त आउं ज़रूरु डेफिनेटली तव्हांखे उन जा फुटेजिस ॾेखारियां त छा दुनिया भर में ईअं थींदो आहे त भई तव्हां रोड ठाहींदे इंसान जी जान वेंदी, दुनिया भर में कोन्हे ईअं। असां हुनखे लिखियो त भई जिथे एजिस आहिनि उते रिफ्लेक्टर का शइ अहिड़ी राति जो हुजे ऐं ॾींहं जो बि एजिस खां न ठाहिबो आहे। असां हुनखे ख़त लिखियो, मूंखे कंहिं चयो त साईं अॻे डिले थी वियो आहे, वरी तव्हां ख़तो किताबत कंदव, त मूं चयो भई दुनिया भर में हिकु इंसान जी जान ते वावेला मची वेंदो आहे। बिल्कुलु उन ॾींहुं 8 माण्हू मरी विया हिकिड़े हादसे में, 8 माण्हू। असां सिर्फ़ु अलाए छो बींग मुआशिरो तइदाद ते हाणे फ़र्क़ु नथो पए। हा बिल्कुलु त भई 8 माण्हू, अच्छा अड़े यार 8 माण्हू मरी विया, यार पोएं दफ़े यार फलाणे ॾिठे 14 माण्हू मरी विया, त भई असां वटि तइदाद कीअं? हीअ 8 माण्हू कोन्हनि, हीअ 8 ख़ानदान विया। ऐं तव्हां उनखे 5 माण्हुनि सां बि वंड कयो त ॾिसो केतिरा माण्हू, उहे 8 ई माण्हू कंहिं हिकिड़े पंहिंजे घर जा वाहिद कफ़ील हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, त असां कोशिशि कंदा आहियूं त भई असां ॻणप में न आणियूं। हिकिड़ो माण्हू असांजे लाइ क़ीमती आहे, हिकिड़े माण्हू जे लाइ बि जान असांखे बचाए सघूं था। असां थोरी लिप सर्विस सां, थोरे एक्शन सां, कहिड़े एक्शन सां असां बचाए सघूं था, त असां पंहिंजो कमु कयूं पिया था। असां हाणे बि उन्हनि खे लिखियो आहे त भई 3rd हादसो थियो आहे हिते, ऐं सिर्फ़ु तव्हांजे हिकिड़ी नाअहली जी बुनियाद ते हादसो थियल आहे, त उहो असां बिल्कुलु लिखंदा आहियूं इंशाल्लाह। ऐं उमेदु आहे त उहे बि अमल कंदा उन ॻाल्हि ते। अञा खोड़ सारी जेका मज़ीद इंफॉर्मेशन सर खां वठंदासीं। सर बस सां गॾु सर जे असां ॻाल्हि कयूं पिया रोड रस्तनि जी, या जेके रोड ठहनि था, या जॾहिं रोड ठहंदा आहिनि त असां आम पब्लिक खे केतिरी तकलीफ़ थींदी आहे, या इन दौरान जीअं सर बि ॻाल्हि कई त रोड हादसा बि थियनि था। तव्हां छा था सम्झो त रोड, हिकु त रोड ठाहिण में ई एतिरा साल लॻाए छॾनि था। हाणे जेका ही पुल वग़ैरह ठहे थी कराची यूनिवर्सिटी रोड खां एॾा तव्हांजो बि अचणु वञणु आहे, तव्हां छा था ॾिसो उन्हनि खे? मतिलबु या त एतिरो जल्दी कमु नथो थिए, उनजो रीज़न छा आहे? या जेके जीअं सर ॻाल्हि कई त जिथे का ग़लती आहे अगरि लिखूं बि था त उनजो अञा बि तदारुक कोई नथो कयो वञे। बुनियादी तौर ते इहो त अली सुहाग साहब जो मौज़ू आहे, पर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एज़ अ सोसाइटी पर्सन, रिस्पॉन्सिबल पर्सन, जेकॾहिं मां हिन खे ईअं एनालिसिस कयां
त हर माण्हू पंहिंजो वज़न या पंहिंजो ॾोह जेको आहे सो ॿिए ते ॾेई छॾींदो आहे। असां वटि ख़बर न आहे त अली साग साहिबु कहिड़नि माण्हुनि खे ट्रेनिंग ॾींदा हूंदा जेके माण्हू उन्हनि शयुनि खे फॉलोअप कनि था रोड सेफ्टी जे हवाले सां लाइ न, पर मूं अक्सर ॾिठो आहे त हिन कराची यूनिवर्सिटी रोड तां ईंदे वेंदे तव्हां हिन पासे खां चओ था पिया त हिन रोड खां ईंदे वेंदे जेके वाटर टैंकर आहिनि उहो रस्ते ते ख़राबु थियो पियो हूंदो आहे, पोइ कलाकनि जा कलाक ट्रैफ़िक आहिनि, उन में सिर्फ़ु कलाक उहो ट्रैफ़िक बंदि थियणु जेको आहे या ट्रैफ़िक जो जैम थियणु मसइलो कोन्हे। उन में जीअं अली साहब ॿुधायो त बाबा उन में का एम्बुलेंस आहे उहा फासी थी वञे, पर एम्बुलेंस खां अलावा जेको माण्हू खे पाण खे जेका ज़हनी अज़ियत भोगणी थी पए पई, जंहिंजे करे माण्हू डिप्रेशन जो शिकार थो थिए, एंज़ाइटी जो शिकार थो थिए, हाई ब्लड प्रेशर जो शिकार थो थिए पियो, त इहे शयूं जेके आहिनि इहे माइन्यूटली शयूं आहिनि जिन खे केरु ॾिसण लाइ तयारी न आहे। इन सां बीमारियूं वधीक वधनि थियूं, हार्ट अटैक बि न सां थियनि था, ऐं नुक़सान बेसिकली मूंखे इन्हनि शयुनि मां थिए थो, इन्हनि शयुनि मां वधीक थो थिए। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मतिलबु खोड़ भेरा ईअं थियो आहे त मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे। वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं मिसाल एम्बुलेंस आहे, हाणे एम्बुलेंस खे हर माण्हू रस्तो ॾींदो आहे, बीइंग अ रिस्पॉन्सिबल पर्सन हर माण्हू जी ज़िम्मेदारी ठहे थी, पर कॾहिं कॾहिं इहे माण्हू बि ॾाढो ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि एम्बुलेंस जो। मिसाल वठी वञणी आहे उन्हनि खे ॾही दौरो वठण था वञनि पिया, पोयां टी टाटूं पर माण्हू कहिड़े माण्हू परेशान थी थो वञे पियो त यार हाणे को माण्हू आहे ख़बर पई त ख़ाली आहे। अच्छा, हा इहो बि आहे, कॾहिं कॾहिं ख़ाली बि ईअं कंदा आहिनि ड्राइवर्स खे, माना इहो हर कंहिंखे आहे न त साइलेंस सां गॾु ॾिए थी एम्बुलेंस, त माना हिन में कुझु न कुझु आहे। ऐं सो बहरहाल माना उन्हनि खे बि जेको आहे थोरो करणु खपे ध्यानु त असां जेको आहे ग़लति इस्तेमालु न कयूं कंहिं बि शइ जी। तव्हांखे अगरि अथॉरिटी ॾिनी वई आहे या हथ में आहे त उनजो ग़लति इस्तेमालु न कयो। सो बहरहाल इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, ऐं चवंदा आहिनि न पॉइंट टू बी नोटेड लॉट, सो इहा तव्हां पॉइंट नोट कयो। सो बहरहाल असां कचहरी खे पंहिंजी खे कंटिन्यू कंदासीं अञा वधीक, पर जेको आहे मौसीक़ी बि ॿुधूं न सर असां जंहिं फील्ड में आहियूं असांखे त मौसीक़ी सां दिलचस्पी हूंदी आहे, पर हूअं जीअं चवंदा आहिनि पुलिस थी वई या वकील टाइप थी विया, बाथरूम सिंगर सभु कोई हूंदो आहे त तव्हांखे बि त ज़ाहिर ॻाल्हि हूंदी न दिलचस्पी। सो अलाए छा ॿुधाईंदो अॼु असांखे? तमामु सुठो गीत आहे, कुझु नओं ॿुधायो। पेशे ख़िदमत। हा ठीकु आहे। हिन चकर नो ज़ुल्म छा कदे दम भरी दे दिल बढ़ी दे ॿियो कम छा कदे ख़बर हिन चकर नो ज़ुल्म छा कदे दम भरी दे दिल बढ़ी दे ॿियो कम छा कदे। वरी कहिड़ी ॻाल्हि सोचे आयो, वरी कहिड़ी ॻाल्हि सोचे आयो, कहिड़ी नई चाल सोचे आयो।
वरी केड़ी गाल सोचे आयो केड़ी नई चाल सोचे आयो पोइ जेको थियो ॾिठो वींदो अॼु छा फ़िलहाल सोचे आयो दे ख़बर हिन चकर नओ ज़ुल्म छा कंदे दंभ ॾींदे सूर ॾींदे ॿियो कमु छा कंदे दे ख़बर हिन चकर गाल ॿुध सूह जो कसम थई छो नथो बणाई छा वहम थई गाल ॿुध सूह जो कसम थई छो नथो बणाई छा वहम थई ॿियनि सां बि ईअं हूंदो आछा मुझे तो बेरहम थी दे ख़बर हिन चकर नओ ज़ुल्म छा कंदे दंभ ॾींदे दिल बढींदे ॿियो कमु छा कंदे ॿियो कमु छा कंदे ॿियो कमु छा कंदे ॿियो कमु छा कंदे ॿियो को बि कमु कोन कंदासीं ब्रेक वठंदासीं ब्रेक जो टाइम थियो आहे सो हलूं था ब्रेक ते धरती जो सुबह धरती जो सुबह धरती जो सुबह वेलकम बैक जी एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा महिमान असां सां गॾु आहिनि असां ख़ूबसूरत कचहरी भले पई गॾोगॾु ब्रेक बि ज़रूरी हूंदो आहे सो बहरहाल रियाज़ साहिब असां सां गॾु पुछंदासीं अदब सां माशाअल्लाह सां हिननि जो एॾो तालुक़ु आहे त पुछंदासीं त हाणे सर अदब में छा पियो हले हाणे अदब में जेको अॻु में हलंदो रहंदो आहे कुझु नयो नओ ख़्याल ख़्याल नओ ख़्याल हूंदो आहे दुनिया जे अंदरि कुल 17-18 क़िस्म जा मौज़ू आहिनि इन खां वधीक कुझु बि कोन्हे प्यारु आहे विछोड़ो आहे ॾुख आहे तकलीफ़ आहे ख़ुशी आहे ग़म आहे मतिलबु इहे कुल आहिनि इन्हनि जी असल में प्रेज़ेंटेशन जेका आहे उहा उनखे डिफरेंट थी करे पई सही असल में लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे उहा माण्हूअ खे छुई वेंदी आहे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो नज़्म जो शुरूआत आहे अंतरो आहे हुनजो अंतर मंतर जादू जंतर बज़ार इन लफ़्ज़नि जी का बि माना कान्हे अच्छा ईअं ॿार चवंदा नंढे हूंदे चवंदासीं अंतर मंतर जादू जंतर इन लफ़्ज़नि जी का माना कान थी निकिरे पई पर जॾहिं उस्ताद बुखारी हुनखे छुई थो वञे तॾहिं लफ़्ज़नि में माना पैदा थी पवे पई तुंहिंजे दीदुनि में हो दिलबर अंतर मंतर जादू जंतर इहा आहे प्रेज़ेंटेशन सही अॼुकल्ह जेका प्रेज़ेंटेशन थिए पई उहा माज़ी जे मुक़ाबले में यकीनी तौर ते बहितर आहे पर हीउ जेको मीडिया ऐं सोशल मीडिया जो जेको दौरु अची वियो आहे इन में जेका जल्दबाज़ी आहे इन जल्दबाज़ीअ असांजे अदब खे नुक़सानु पहुचायो आहे वॾे में वॾो उहो कीअं त अॻे अदबी संगत हूंदी हुन में असां कुझु शयूं खणी वेंदा हुआसीं घणा मायूस थी भॼी वेंदा हुआ लिखारी जेके हूंदा जेॾीमहिल उते तनक़ीद जे लाइ का शइ पेश थींदी न त पोइ जेके वॾा वॾा गाग क़िस्म जा ताज बलोच टाइप जेके माण्हू वेठा हूंदा
उहे उन्हनि खे एॾो त मायूस कंदा हुआ जो या त हथु खणी ईंदा या वरी पोइ महिनत कंदा हुआ। असां उन आवी मां उन भठीअ मां पची निकितल जेका असां वारी जेका बि जनरेशन आहे जेका अदब सां रिलेटेड आहे, रुॻो मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, उहा आवी मां पची निकिती। छो त उन जूं जेके सटूं हुयूं उहे सही करे जेॾी महिल माण्हू, ॿियो आहे मुतालो। अॼुकल्ह सोशल मीडिया में छा थो थिए त ॿुध सुध ते कमु थो हले पियो। सही बाबा मूं अली सुहाग जो कोटेशन पढ़ियो, थोरी देरि खां पोइ वरी जेको सो अज़रा जो फ़ोटो ॾिठमि मिसाल जे तौर ते, हुनजे हेठां कुझु लिखियलु हो, कैप्शन को लिखियलु हो, इहे ॿ शयूं मिंगल करे मूं टीं हिकिड़ी शइ पंहिंजी करे छॾी। हाणे इन में छा थियो त मूं वटि न मुतालो आहे न मुशाहिदो आहे। सही इहे ॿ शयूं जेसिताईं न आहिनि, अभ्यास न आहे, किताब तव्हां पढ़ो नथा। उहो गुलज़ार जो ॾाढो ख़ूबसूरत नज़्म आहे, मूंखे वणंदो आहे, किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती हैं। हाणे उहे किताब जेके आहिनि अलमारी में बंदि पिया आहिनि, उहो तव्हां ॾिसनि था पिया। असां जेको आहे सो हाणे मूंखे सची ॻाल्हि ॿुधायां, मूं वटि इहे समूरा गैजेट्स जेके आहिनि, माना मोबाइल खां वठी करे इहो टैबलेट ताईं जंहिंमें किताब पढ़ी सघजनि था, पर मूंखे जेको किताब जे पने उथलाइण जो जेको मज़ो ईंदो आहे या ज़बान ते जेको ज़ाइक़ो थो अचे उन पने उथलाइण जो, जेॾी महिल ज़बान ते माण्हू रखी करे पनो थो उथलाए पियो, उहो नथो अचे। उहो अलॻि आहे, अलॻि शइ आहे। उहो मतिलबु ईअं हिन मां नथो अचे, स्क्रीन मां नथो अचे। मूंखे स्क्रीन ते किताब पढ़णु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। मां अंडरलाइन न करे सघंदो आहियां, मूंखे आदत आहे अंडरलाइन करण जी, उन ते नोट्स वठण जी या व्हाट्सएप जेके बि शयूं आहिनि। त अदब में जेको लिखिजे पियो, कुझु माण्हू ॾाढो सुठो पिया लिखनि, पर मूं जीअं सवेरो ॻाल्हि कई त कहाणी या जेको क्रिएटिव अदब आहे उनखे असांजो जेको कमर्शियल अदब आहे उहो खाई थो वञे पियो। जेके मिसाल जिंगल था लिखनि उनजी शाइरी वई हली, जेके ड्रामो था लिखनि उनजी कहाणी वई हली। हींअर नावेल असां वटि मतिलबु नओं वारिद आहे, ॾाढो सुठो पियो लिखिजे, पर अञा उहो इब्तिदाई मरहले में आहे। नावेल जे लाइ सब्र आज़माई जो कमु आहे, तमामु तवील छो त कमु आहे न। असां वटि जल्दबाज़ी असांजी सॼी सोसाइटीअ में इतफ़ाक़ सां एज़ अ सिंधी नेशन मां जेकॾहिं चवां त असां वटि हर मामले में जल्दबाज़ी आहे। शॉर्टकट्स आहिनि, उहे शॉर्टकट किथे बि कोन्हे। कोई शॉर्टकट में माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मां पंहिंजे ॿारनि खे बि चवंदो आहियां त भाउ जे ॿ ॾाका गॾु चढ़ंदो त इन में टंग भॼण जो ख़तरो आहे। नेचर जे उसूलनि खे फॉलो कयो। ॾाको आहे त ॾाके ते तव्हां पेर रखी ऐं ॾाके ते वञो। इन जे करे जेको आहे सो कॾहिं बि शॉर्टकट्स खां कमु न वठणु खपे। शॉर्टकट्स जनम वरिता, उहो थींदो आहे वक़्ती तौर ते उनखे मिली थी वञे ऐं उनखां पोइ वरी गुमनामी में गुम थी था वञनि पिया। ईअं खोड़ यासिर वेठो आहे ऐं खोड़ सारा असांजा फनकार आया, हिकदमि ई चढ़ी विया, वरी हिकदमि जो डथ आहे त उनखां पोइ का ख़बर ई कोन पई त हुआ भला न। इन जे करे हर फील्ड में ईअं अथव। नेचर जा हिकिड़ा पंहिंजा ठहियल आहिनि, कानून ठहियल आहिनि, कानूननि खे तव्हां फॉलो कयो बसि। बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। ऐं जेको आहे जीअं सर असां डिस्कस बि कयो पाण में त रोड हादसा जी जेका अवेयरनेस आहे या ट्रेनिंग आहे उहा कंहिंखे बि मिले, आम पब्लिक खे ॾींदा आहिनि या कहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे रोड हादसनि जी जेका ट्रेनिंग आहे उहा ॾींदा आहियो? ॾाढी सुठी ॻाल्हि। पहिरीं त मां अदीब आसिर साहिब जी ॻाल्हि खे थोरो सेकेंड कंदुमि जी। त बींग मुआशिरो असां जल्दबाज़ आहियूं, तकड़ा आहियूं। बिल्कुलु एग्ज़ैक्टली इहो साॻियो उसूल गाॾी हलाईंदे या रोड इस्तेमालु कंदे थिए थो। असां चऊं था त यार समूरनि शयुनि में थो असांजे, तव्हां ॾिसंदव न रुॻो गाॾी हलाइण न आहे, समूरनि शयुनि सभिनी शहर में इवन मानी बि तकिड़ो खाईंदासीं। त हिन में जेका जल्दबाज़ी आहे गाॾी हलाइण जे दौरान, इहा तव्हांजी जान खे नुक़सानु पहुचाए सघे थी। जल्दबाज़ी कीअं त यार स्पीड हण त तकिड़ो पहुचूं, 2 मिंट देरि पहुचूं त कुझु कोन्ह थींदो, या 2 मिंट पहिरीं निकिरी वञो, 5 मिंट पहिरीं निकिरो, कुझु कोन्ह थींदो। पर इहो त एंड टाइम ते ॿियो असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं ग़फ़लत व लापरवाही। FIR में बि इहो मैंशन थींदो आहे 279। त छा ग़फ़लत ऐं लापरवाही या इवन जल्दबाज़ी इनखे असां डिफाइन कयूं न त इन जो ॾाढो वॾो नुक़सानु आहे। त मामूली ग़फ़लत ऐं लापरवाही या जल्दबाज़ी त यार मां हीअं तकिड़ो करे हीअं मोटी थो अचां, उन वॾो नुक़सानु आहे। तव्हां ट्रेनिंग जी ॻाल्हि कई, उन में बि असां इहे सभई मौज़ू गॾु कंदा आहियूं। असांजो टारगेटेड ऑडियंस आहे कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़। ओ गुड। असां कराची जे मुख़्तलिफ़ कॉलेज यूनिवर्सिटीज़ में वेंदा आहियूं। असां पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट जे ज़रिए या जिन माण्हुनि खे ख़बर आहे स्पार्क जी, त इहो सिंध पुलिस जो हिकिड़ो वाहिद यूनिट आहे जेको रोड सेफ्टी ट्रेनिंग कराईंदो आहे, रोड सेफ्टी सेशन कराईंदो आहे। ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सॼी सिंध में
जेको ख़तरनाक मरहलो आहे उहो आहे त 16 सालनि खां वठी 28 सालनि जो नौजवान कराची ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि में ऐं शहरनि में रोड हादसे जो जेको शिकार थिए थो इहो एज ब्रेकेट आहे 16 सालनि खां वठी 28 सालनि ताईं नौजवान। असां मुख़्तलिफ़ हाणे रीसेंट पास में असां कराची यूनिवर्सिटी में इवेंट करे आयासीं। मूंखे जेका सुठी शइ लॻी उहा इहा त जॾहिं असां सेशन करे लथासीं ऐं VC साहिबु आयो त अॼु खां 2.5 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे त मां अगेन मथे वञी ऐं VC साहिब खे रिक्वेस्ट कई त सर अगर रिक्वेस्ट ये है कि आप एक ऑर्डर पास कर दें कि कोई भी स्टूडेंट विदाउट हेलमेट आपकी यूनिवर्सिटी में बाइक पे नहीं आएगा तो गाड़ी बाहर पार्क करेगा। हाँ वो इम्प्लीमेंट ईअं थी वियो आहे त तव्हां कराची यूनिवर्सिटी वेंदा हो त भले खणी हाणे ॿाहिरि हेलमेट वारो वेठो आहे जेको तव्हांखे किराए ते ॾींदो। जीअं तव्हां कुझु अहिड़नि इदारनि जे सोसाइटीज़ में वेंदा त ॿाहिरि तव्हांखे मिलंदा हेलमेट वारा जेके 50 रुपया वठंदा आहिनि, पोइ पाए वेंदो मोटी अची लाहींदो, तव्हां पंहिंजी शनाख़ती कार्ड पहिरियों। पर इन अमल सां छा थो थिए त हिकिड़ो माण्हू चवंदो आहे मां केतिरा दफ़ा 50 हेलमेट वठी पाए छॾिया। त असां कोशिशि कंदा आहियूं त कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में ऐं गॾोगॾु के बि अहिड़ियूं सोसाइटीज़ हाउसिंग सोसाइटीज़ हुजनि के इदारा ॿिया बि हुजनि के मल्टीनेशनल कंपनीज़ हुजनि या ॿियूं को बि इदारा हुजनि जेके असांखे अप्रोच कंदा आहिनि त असां उन्हनि वटि वञी तव्हांजी टारगेटेड जेका उहा आहे उहो यंग ब्लड जेको आहे उहो जेको यंग नौजवान आहे बिल्कुलु सर इहो आहे। सर असांखे इन्हनि असां सां त जेको थियो सो थियो। असां चऊं था त ईंदड़ नस्ल खे का आगाही ॾिजे त ताकी हू कंहिं नुक़सान खां बची सघनि। बिल्कुलु। अच्छा सर तव्हांजे इन ई ॻाल्हि सां रिलेटेड हिकिड़ो सुवालु अचे थो ज़हन में, जीअं तव्हां नौजवान जी ॻाल्हि कयो था ऐं जीअं तव्हां चयो था रोड हादसे में हमेशह 16 खां 28 साल जी उमिरि जा जेके जवान आहिनि छोकिरा छोकिरियूं बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे ड्राइविंग कंदियूं आहिनि उहे शिकार थियनि था। बेसिकली जेका एज आहे ड्राइविंग करण जी उहा कहिड़ी आहे? 18 साल। 18 साल जॾहिं तव्हांजो शनाख़ती कार्ड ठहे त तव्हां इंटाइटल आहियो त तव्हां वञी लर्निंग लाइसेंस ठाहियो। सही। ठीकु। ऐं ॾाढो सुठो तव्हां क्वेश्चन ॿुधायो त ख़ुदा न ख़्वास्ता तव्हांजो हादसो थियो ऐं तव्हां वटि वैलिड डॉक्यूमेंट मीन्स तव्हां वटि ड्राइविंग लाइसेंस कोन्हे त हीउ सॼो मुद्दो तव्हांजे अगेंस्ट इस्तेमालु थींदो बिकॉज यू हैव नॉट इंटाइटल टू ड्राइव। तव्हां गाॾी हलाइण जा मजाज़ ई न आहियो ऐं बेलाशक तव्हांजी गाॾी में कुझु जानी माली नुक़सानु थिए थो तॾहिं बि तव्हां यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दैट बिकॉज तव्हां वटि वैलिड डॉक्यूमेंट कोन्हे गाॾी हलाइण जो। बिल्कुलु। असां वटि अनफॉर्चुनेटली ड्राइविंग लाइसेंस ठारायूं बि नथा असां। ऐं हाणे मौजूदा जेके ड्राइविंग लाइसेंस में DIG आहिनि इरफान अली बलोच साहिबु उन त घणो इनिशिएटिव कयो आहे त भई असां तव्हां वटि लर्निंग वेन्स मोकिले सघूं था, असां तव्हांखे अवेयरनेस ॾेई सघूं था। हाणे त ड्राइविंग लाइसेंस जी जेका ऐप ठहियलु आहे उन में त उनजो पर्चो बि रखी छॾियो हूंदो त भई हीअ सवाल ईंदव तव्हांखे, हीअ क्राइटेरिया कीअं तव्हां लाइसेंस वठी सघो था। बिल्कुलु। अच्छा सर जेके रोड हादसा जेके शहर जे विच में थींदा आहिनि या वरी जेके हाईवे ते थींदा आहिनि इन्हनि में छा फ़र्क़ु आहे? अगेन मां सम्झां थो तव्हांजी ॾाढी सुठी स्टडी थियल आहे। शहर में जेको हादसो थिए थो उनजो ज़्यादातर विक्टम बि ऐं जेको पंहिंजो आहे उहो आहे मोटरसाइकिलिस्ट। अच्छा। कराची शहर में जेकर 2 गाॾियूं लॻनि थियूं तॾहिं मोटरसाइकिल वारे खे बचाईंदे 2 गाॾियूं लॻनि थियूं या उहो हादसे जो शिकार थिए थो। ॿियो रिक्शा अथव ऐं ॿियो चिंची रिक्शा। पर सर मेजॉरिटी छो त मोटरसाइकिलिस्ट आहिनि ऐं उहे हलनि था। उनजी रीज़न इहो आहे त उहो हेलमेट नथो पाए। हिकु तव्हां वटि अलाए हेलमेट आहे हिते पियल आहे त मां तव्हांखे ॿुधायां त जेकर हेलमेट पाईंदो न त हीउ हितां वठी हिते में पाए छॾींदो, हिते लॻल हूंदो आहे त जेकर ट्रैफिक वारो ॾिसंदो त लाहे वरी पाए वरी ट्रैफिक वारे खे वञी लाहे वरी बि हुते रखी छॾींदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेको हाईवे ते हादसो थिए थो उनजो वॉल्यूम वधीक थिए थो। उनजो रीज़न इहो आहे त उन में का बि पब्लिक सर्विस गाॾी हुजे थी या पोइ का अहिड़ी माल बरदार गाॾी गुड्स व्हीकल या जेके आयल कैरियर हुजनि थियूं गाॾियूं इहे उनजो नुक़सानु वधीक हूंदो आहे, वॉल्यूम वधीक हूंदो आहे। ऐं उन जे लाइ असां मुख़्तलिफ़ जेके अथॉरिटीज़ आहिनि उनखे लिखंदा रहिया आहियूं त हर 50 किलोमीटर खां पोइ हिकिड़ो स्टेट ऑफ द आर्ट जेको ट्रॉमा सेंटर आहे उहो लाज़मी हुजे, मैंडेटरी आहे उहो। जॾहिं तव्हां टोलियो था त उहो इन जे करे त ख़ुदा न ख़ास्ता को हादसो थिए त उन में फोम वारी गाॾी हुजे त जेकॾहिं का बाहि लॻे थी त फोम वारी गाॾी हुजे,
फायर ब्रिगेड हुजे, उन सां गॾु गॾु जेके क्रेन आहे उहा हुजे, एम्बुलेंस सर्विसिस हुजे, मुख़्तलिफ़ शयूं इहे। ऐं उन हाईवे ते जेको हादसो थिए थो उनजो वजह बि आहे त असां गाॾी हलाइण वक़्तु तव्हांजे ज़रिए मां कैमरा जेकर ॾिसे जी जी बिल्कुलु त असां हाईवे ते जॾहिं गाॾी हलायूं, छो त असांजी स्पीड 110 ऐं 120 जे क़रीब हूंदी आहे, असां छा कंदा आहियूं, गाॾी हीअं हलाईंदा आहियूं, हीअं हलाईंदा आहियूं, हीअं हलाईंदा आहियूं या हीअं हलाईंदा आहियूं। 110 110 110 10/10 10/10 ते गाॾी हलाईंदा 10/10 हाईवे ते, त उनजो छा थींदो आहे त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं हादसे जी सूरत में, एमरजेंसी ब्रेक जी सूरत में, जर्क झटके जी सूरत में, त पहिरियों जेको प्रेशर ईंदो उहो हिन एल्बोज़ ते ईंदो, ठीकु आहे, उन खां पोइ हिन शोल्डर ते ईंदो, पोइ तव्हांजी बॉडी तो साइमल्टेनियसली पहिरीं हिते ईंदो पोइ हिते ईंदो, तव्हां हुनखे बचाए सघो था। हाईवे ते ख़ुदा न ख़ास्ता अप्रैल खां वठी सेप्टेंबर ताईं, 15 सेप्टेंबर ताईं हाईवे ते वधि में वधि जेको नुक़सानु थिए थो उहो थिए थो त टायर बस्ट थो थिए गर्मी जे करे। सर उन जा खोड़ फैक्टर सर, त छा जॾहिं तव्हां रोड इस्तेमालु कयो था त तव्हांखे ख़बर आहे त इन टायर जी हयाती केतिरी बची आहे, बाक़ी तव्हां केतिरा किलोमीटर्स हलाए चुका आहियो, एयर केतिरी आहे हुन में सर इन में इन जी शेल्फ लाइफ केतिरी। असां माण्हू वञी चवंदो अदा टायर वारो दोस्त निकितो, मूंखे 15,000 वारो टायर 7,000 में ॾिनी, पर उहो पंहिंजी उमिरि खाई हू आयो पंहिंजी उमिरि खाई आयो आहे, त हू शेल्फ लाइफ जॾहिं ख़तमु करे ईंदो आहे त जॾहिं तव्हां रोड टायर ते लिखियलु हूंदो आहे न, उनजी डेट ऑफ मैन्युफैक्चरिंग लॻल हूंदी आहे। बिल्कुलु त इहो तव्हांजे तवसु सां तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाईंदासूं त तव्हां महिरबानी करे 4 पैसा बचाइण जे चकर में 2 सालनि जो हुनजो टाइम पीरियड हूंदो। सर 50 खां 55,000 किलोमीटर्स हा, पर हूअं 2 साल ताईं तव्हां जेको सुन शेल्फ लाइफ 3 साल अथसि, शेल्फ लाइफ 3 साल अथसि। अच्छा, हा, त उहो ॾिसंदो त ऐं जॾहिं तव्हां रनिंग कयो अथव इन में त 50 खां 55,000 किलोमीटर्स ते तव्हां यू हैव, भले नओं टायर विझो न त कढी छॾियो, यू हैव टू चेंज इट। त इहो कोशिशि कयो त हाईवेज़ ते जॾहिं तव्हां ट्रेवल कयो था 2 खां 2.5 कलाकनि खां पोइ प्लीज़ तव्हां गाॾी रोकियो कंहिं होटल ते, तव्हां सिर्फ़ु गाॾी तां लही चहलकदमी कयो ऐं 2-4 क़दम अॻिते पोइते थियो, उन खां पोइ वरी अची वेही रहो। ॿारनि खे चओ त भई किथां वाशरूमां थी अचनि, का शइ शिकिल वठी अचनि, तव्हां वेहो, वरी ॿी 2-2.5 कलाकनि खां पोइ जेका नई रिसर्च आहे उहो चए थी त 2-2.5 कलाकनि खां पोइ तव्हां वरी अची वियो। राति जो जेकॾहिं ट्रेवल कयो था त प्लीज़ 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 तव्हां पेट भरे मानी न खाओ, मादो फुल हूंदव निंड ईंदी ऐं निंड अचणु हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे, बिल्कुलु त इहा महिरबानी करे त एतिरो खाओ जो तव्हां कयो पंहिंजी तव्हांखे निंड न अचे, ऐं उन सां गॾु अगेन उहे 2-2.5 कलाकनि खां पोइ तव्हां ब्रेक लॻायो ऐं उन खां पोइ तव्हां हलो। त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जंहिंसां इंसान जी बचति थी सघे थी हाईवे पे। बहितरीनु बहितरीनु इंफॉर्मेशन असांखे अॼु मिली रही आहे, ऐं उहा ई ॻाल्हि आहे जीअं शुरू में ई आउं चयो त अॼु जो जेको प्रोग्राम आहे या जेके बि ओवरऑल प्रोग्राम थींदा आहिनि, कुझु न कुझु असां उन मां सिखंदा आहियूं। तव्हां सां गॾु मां बि सिखंदी आहियां, त खोड़ सारियूं शयूं मूंखे बि सम्झ में अची वियूं। अच्छा, रियाज़ साहब वेठो आहे। अच्छा सर, तव्हां माशाल्लाह सां एतिरो खोड़ सारो कमु कयो आहे, PM बि तव्हां रहिया आहियो। अॼुकल्ह जा ड्रामा ऐं जेको बि ओवरऑल कमु थी रहियो आहे, छा था ॾिसो? मतिलबु तव्हां जंहिं दौर में हुयो जॾहिं उन फुर्ती ऐं चुस्ती सां कमु थींदो, हाणे बि उहा ई आहे या तव्हांजे एक्सप्रेशन में लॻे थो त वरी हाणे कमेंट्स ख़तरनाक ईंदा? न, कमेंट्स ख़तरनाक न आहिनि। मसइलो इहो आहे त हींअर चेक एंड बैलेंस कोन रहियो आहे। बिल्कुलु। पाण हिकिड़ी TV ते गॾु हुआसीं, तव्हांखे यादि हूंदो, तव्हां बिलीव कयो त मां स्क्रिप्ट एंड प्रीव्यू इंचार्ज हूंदो हुउसि, ऐं मूंखे जेका शुगर जी बीमारी थी उहा तव्हां थी त छा ठाहे खणी आयो, कावड़ गुस्सो छा ठाहे खणी आयो। माना तव्हां बिलीव कयो त ईअं हूंदो त मां जंहिं ड्रामे खे भले हुन ते केतिरा बि पैसा ख़र्च थिया हुजनि, मां चवंदो बाबा हिनखे डॿे में फिटी करे छॾियो, इहो डॿे में फिटी थी वेंदो। अच्छा, हाणे छा आहे त सस्तो करण जे चकर में मां ॿुधायां हिकिड़े TV चैनल ते वेठो आहियां, हिन TV चैनल ते मूं कमु बि कयो आहे एज़ अ प्रोग्राम मैनेजर। सस्ते थियण जे चकर में छा थियो आहे, बाबा 15-20 हज़ारनि में ड्रामो कयो। 15-20 हज़ारनि में उहो कंहिं माण्हूअ चयो त चांहि पे घुराई, बेरे खे चई त बाबा हेॾां अच, उहो आयो, चई चांहि में ॾिस मख पई आहे।
चईसि 5 रुपया चांहि में मख न ॿियो हाथी मिलंदो सो हाणे जेको 15-20 हज़ारनि में ड्रामो थींदो या जिन माण्हुनि खे असां घुरायूं था जेके शौक़ीन मुड़ुस आहिनि उहे त पंहिंजो शौक़ु पूरो कंदा न उहे प्रोफेशनल नथा थी सघनि प्रोफेशनलिज़म इज़ अनदर थिंग इवन मां उर्दू चैनलनि ते हींअर ॾिसां थो पियो तव्हां बिलीव कयो अज़रा त उते बि इन्हनि शयुनि जो ख़्यालु नथो कयो वञे प्रीव्यू कयो ई कोन थो वञे कॾहिं कॾहिं छा थो थिए त उहे जेके रीटेक्स आहिनि न उहे रीटेक्स बि अची था वञनि ड्रामे में माना बाबा जुमिलो सही न ॻाल्हायो बाबा रीटेक वठिजो त वरी उहो ॿियो जुमिलो वरी ॿीहर थो हले पियो त माना उनखे प्रीव्यू नथो कयो वञे ऐं चवनि था त इहो प्रीव्यू करणु मुंहिंजे ख़्याल में बेकार कमु आहे हिकिड़े माण्हू खे हर भरू सीड़ाए छॾियो उनजी पघार था ॾियूं पिया हालांकि अहम ज़िमेदारी त जेका व्यूअर ताईं शइ पहुचे थी उहा तव्हांजी रिफाइंड थी शइ पहुचे फिल्टर फिल्टर थी पहुचे ऐं नंबर ॿी ॻाल्हि त जेको राइटर आहे हींअर राइटर खे मिले छा थो 1500 2000 3000 मैक्सिमम बाबा सॼी राति मां आउं राइटर आहियां सॼी राति वेही करे माण्हू यकीन कयो मेजालो खपाए थो पियो त यार हिन कैरेक्टर खां कहिड़ो जुमिलो सुठो चवरायां जो मुंहिंजो क्लिक थी वञे माण्हू पंहिंजी इज़त जो बि त सवाल थो थिए पियो न हाणे उहो जुमिला वेही सॼी राति सोचे थो सॼी 2 रातियूं हू वेही करे महिनत थो करे पियो ऐं 2 रातिनि में हिकिड़ी एपिसोड थो लिखी तयारु करे सपोज़ कयो ऐं हुनखे मिलनि मिसाल 2000 रुपया मज़ूरी जी मज़ूरी बि न आहे बिल्कुलु सही था चओ मज़ूरी जी मज़ूरी बि न आहे मां चैनल ते वेही करे इहा ॻाल्हि चवां थो इन करे जेको आहे सची ॻाल्हि थो ॿुधायां त समूरा चैनल मां कंहिं हिकु चैनल जी ॻाल्हि नथो कयां समूरा चैनल ऐं उन खां अलावा जेके एक्टर आहिनि जेके शौक़ीन आहिनि जेके पंहिंजूं कोकड़ियूं ऐं ढगियूं विकिणी करे प्रोड्यूसर खे ॾियनि था उहो डायरेक्टर खे ॾियनि था त महिरबानी करे मूंखे हिकिड़ो रोल ॾे छो त अहिड़े क़िस्म जा रोल मूं कढाया मूंखे हिकिड़ो रोल ॾे उहो बच्चा पोयां बुख था मरनि पिया पर हुनखे रोल जो शौक़ु आहे इन जे करे हू रोल वठण जे लाइ जेका हिकिड़ी ढगी जेका खीर थी ॾिए पई घर में उहा बि विकिणी करे हू डायरेक्टर खे ॾिए थो डायरेक्टर 15,000 में कीअं कंदो ज़ाहिर ढगी जा पैसा खाईंदो तॾहिं कंदो न उहो बिल्कुलु सही था चओ सर सो इन जे करे अॼु जो ड्रामो जेको आहे माफ़ु कजो तव्हांखे मुंहिंजे ख्याल में पोयां आवाज़ कन में ईंदा हूंदा सो अॼु जो ड्रामो उहो क्वालिटी वारो ड्रामो कोन्हे मां आउट स्पोकन आहियां मां ॻाल्हाईंदो आउट स्पोकन आहियां ॻाल्हाईंदो आहियां ऐं मां नौकिरी में जॾहिं हूंदोसि तॾहिं बि ॻाल्हाईंदोसि ईअं न आहे त मतिलबु मां को पंहिंजी नौकिरी बचाइण जे हिन में कयां थो शयूं जेके आहिनि उहो सोसाइटी खे बहितर करण जे लाइ खपनि मुंहिंजे ख़्याल में उनखे बिगाड़ण जे लाइ सही तमामु सुठो सो हाणे कुझु ॿुधी वठूं एतिरो न ॿुधो हाणे हाणे न आहे त हक़ीक़त ते बदल ॻाल्हि ऐं उअई मां तव्हां सां एग्री आहियां छा ॿुधाईंदव यासिर तमामु सुठो गीत आहे मरहूम मास्टर मंजू साहब जो हर जाइ पिरी हर महफ़िल में तुंहिंजी कमी महसूस ठीकु आहे ओके तेरियूं हूं या मेरियूं हूं ओ पर तो त क्यों फेरियूं हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे तुझो याद संभारे रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे
गुलशन सारो जीड़ी वियो तूं मूंखां तूं मूंखां तूं मूंखां तूं मूंखां तूं मूंखां आहे विछड़ी वियो आ गुलशन सारो जीड़ी वियो सा खुशबू रही नाहे गुल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे हर जाए पिरी घर में दिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर में दिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थे सिवा तुझे चंद्र सितारा पिरी था लगन उदास नजारा पिरी सिवा तुझे सिवा तुझे सिवा तुझे सिवा तुझे सिवा तुझे चंद्र सितारा पिरी था लगन उदास नजारा पिरी न रहो मज़ो मुझी खिल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी घर में दिल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर में दिल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी हर में दिल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे वाह 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 जबरदस्त जबरदस्त वाह वाह जबरदस्त ये मतलब कमी कंहिंजी थी महसूस थिए न कम कंहिंजी बि न मास्टर मुंहिंजो साहब जी कमी हा बिल्कुलु उन्हनि ॻाए जी करे थिए करो फोत थी वियो उन जहिड़ो आवाज़ ई न आहे सिंध में बिल्कुलु बिल्कुलु ऐं उहा ई ॻाल्हि आहे जेके हितां विया आहिनि सुठा माण्हू या सुरीला आवाज़ उन्हनि जी कमी हमेशह महसूस थींदी रहंदी माण्हुनि खे सो बहरहाल अली साहिब सां गॾु आहे अच्छा सर रोड हादसनि जे हवाले सां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त रोड हादसा हमेशह असां ॿुधंदा आहियूं रोड हादसो थियो त हेतिरा माण्हू जेके आहिनि उहे फोत थी विया या हेतिरा ज़ख़्मी थिया त बेसिकली सुवालु इहो आहे त रोड हादसनि में छा सिर्फ़ु माण्हू फोत ई थींदा आहिनि या ज़ख़्मियुनि जो तइदादु घणो हूंदो आहे हा मिस ज़रा पहिरीं ॻाल्हि त जेको हींअर तव्हां ट्रैक हलायो मां तव्हांजे नाज़रीन जे तवसु सां तव्हांजे हिन मॉर्निंग शो जे तवसु सां इहो डेडिकेट कयूं था हर उन माउ खे जंहिंखे मूंखे फील अचे पियो त जंहिंजो ॿचिड़ो रोड हादसे में वीचारो अलाह खे प्यारो थी वियो शायदि इहो ॿुधंदी हूंदी त चए पई त मुंहिंजी ज़िंदगी जी खिल में न मज़ो आहे न मुंहिंजी ज़िंदगी में मज़ो आहे न तोखां सवाइ मुंहिंजा कोई सपना या जेके सीनरियूं आहिनि उहे मुंहिंजे लाइ बेकार हर जाइ ते हर शादी जे काज ते कंहिं ख़ुशी जे मक़ाम ते शायदि उहा अमड़ उहा माउ उहे भेणूं पंहिंजे उन ॿचिड़े खे यादि कंदियूं हूंदियूं त असांजो भाउ हुजे हा या मुंहिंजो ॿचो हुजे हा त अॼु हिते हुजे हा प्लीज़ ॾाढो नुक़सानु थी चुको आहे सिर्फ़ु नंढड़ी गफ़लत लापरवाही जे करे मां तव्हांजे तवसु सां चवंदुसि प्लीज़ फॉर गॉड सेक जेके तव्हां यंगस्टर्स आहियो जेके मोटर साइकिलूं तेज़ रफ़्तारी सां डोड़ायो था तेज़ हलायो था न तव्हां यकीन कंदो तव्हांजी अमड़ियुनि जा ॾाढा ख़्वाब अथव तव्हांजे लाइ तव्हांखे इंजीनियर ठाहींदी हूंदी डॉक्टर ठाहींदी हूंदी ठाहिणु चाहींदी हूंदी मतिलबु तव्हांजूं भेणूं तव्हांखे घोट ॾिसणु चाहींदी हूंदी त जेको तव्हां क्वेश्चन पुछियो त छा उहे सिर्फ़ु मरी वेंदा आहिनि हू या त ज़ख़्मी थींदा आहिनि या अपाहज थी वेंदा आहिनि
मूंखे लफ़्ज़ ॻाल्हाईंदे तकलीफ़ थिए थी। बिल्कुलु सर, आउं फील करे सघां थी ऐं इन ते असां पोइ मतिलबु डिटेल में आउं चाहींदसि त तव्हां थोरो अञा उन्हनि खे सम्झायो या ॿुधायो। ब्रेक वठूं था, जी, पोइ please. इन खे कंटिन्यू कंदासीं असां पाण। सो ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक खपे वरी। धरती जो सुबह, धरती जो सुबह, धरती जो सुबह। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा महिमान असां सां गॾु। अच्छा, अली साहब जेका ॻाल्हि करे रहियो त उन जा इमोशन बि उन में नज़र अचनि पिया, पर कॾहिं कॾहिं हाणे असां बि मजबूर हूंदा आहियूं त उन टाइम ते ब्रेक कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे। अहिड़ी का ब्रेकिंग न्यूज़ हूंदी आहे जेका ॾियणी हूंदी आहे त विच में ब्रेक वठिणो पवंदो आहे, पर असां पंहिंजी उन शइ खे कंटिन्यू कंदासीं। ऐं आउं अली साहब खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां जंहिंजी बि ॻाल्हि कयो पिया, तव्हांजी अखियुनि में पाणी अची वियो, त इहो कंहिंसां थी चुको आहे हादसो, या तव्हां ओवरऑल मायरिन जी ॻाल्हि कई? मां सभिनी जी ॻाल्हि कई ऐं त तव्हांजे एक्सप्रेशन मां ईअं बिल्कुलु लॻो तव्हां एॾो फील हलिया वियो। अच्छा, मां हीअ रोड सेफ्टी इहो जेको कमु कयां पियो त इहो मुंहिंजो पैशन आहे। हा, तव्हां यकीन कंदव त मां माहिरनि जो ॾुखु ॾिठो आहे। बिल्कुलु यकीन कंदव त अच्छा, उन लम्हे जंहिं लम्हे असां कॾहिं कॾहिं डेड बॉडीज़ खे गॾु कंदा आहियूं ऐं हिकिड़ी गठरी में विझंदा आहियूं, त मां जेको पहिरियों सुवालु कंदो आहियां, सोचींदो आहियां त असांजूं गाॾियूं जॾहिं इन घिटीअ में वेंदियूं ऐं एम्बुलेंस जी, त मां मोस्टली आवाज़ु बंदि कराईंदो आहियां, सायरन वग़ैरह। छो त हुन माउ खे त ख़बर ई कोन्हे त हीअ गाॾियूं अलाए कंहिंजे दरवाज़े ते बीहंदियूं। असां जॾहिं उन दरवाज़े ते बीहंदा आहियूं ऐं मां पहिरियों सुवालु सोचींदो आहियां त जॾहिं इहा कंहिं माउ खे इहा गठड़ी ॾींदी त हीअ तुंहिंजो पुटु आहे, त मां सोचींदो हीअ माउ मरी वेंदी। बिल्कुलु सची। ऐं इहो मां रोज़ाना जी बुनियाद ते जॾहिं इहे वाक़िया थियनि था, असां सम्झूं था बींग मुआशिरो बि असांजी एतिरी ज़िमेदारी आहे, असां गॾिजी बि कंहिं हिकिड़ी माउ जे ॿार खे बचाए सघूं था। बिल्कुलु न त हा, माना मुंहिंजो जेको कमु आहे, मां कयां, अलीराज साहब जो कमु आहे, उहो अहिड़ियूं शयूं स्टोरियूं लिखे जंहिंमें माण्हुनि खे अवेयरनेस अचे त भई तव्हां प्लीज़ तव्हां हीअ जज़्बाती नौजवानी में या नौजवानी जी उन में ताक़त में तव्हां जॾहिं को अहिड़ो कमु कयो था त पुठियां सोचींदा कयो। बिल्कुलु। मां थोरी देरि पहिरीं कंहिंसां बि ॻाल्हायो त हुन चयो त मां ऑफिस ईंदे असांजी गाॾी थोरी डेविएट थी वई हींअर तव्हांजे प्रोग्राम ईंदे, त मूंखे कंहिं दोस्त चयो त मां हेॾे आयुसि पिए त मुंहिंजी गाॾी डेविएट थी ऐं मां सेकंड जे 1000 विस्से में डिसीशन वठी कयो। त मां चयो छा तोखे ओॾी महिल इन लम्हे जॾहिं तव्हांजे नज़दीक लम्हो आयो हूंदो त पहिरीं नज़र जेका तव्हांखे न तव्हांखे औलाद नज़र ईंदी आहे त मूंखे कुझु थियो त मुंहिंजी औलाद खे छा थींदो। बिल्कुलु। त प्लीज़ तव्हां जॾहिं हिकिड़ो त माण्हू इंसानु गुज़ारे वञे थो, फोत थी वञे थो, सर हिकिड़ो ॾुखु आहे जेको ज़िंदगी भर हले थो माउ जे लाइ, पर उन माउ लाइ ॾाढी तकलीफ़ आहे जॾहिं हुनजो बच्चो अपाहिज थी थो वञे, हू फिनेंशियली, हू इमोशनली, हू फिज़िकली डैमेज थी था वञे। बिल्कुलु। अच्छा, हाणे त सर ईअं त 2 मोटर साइकिलूं लॻियूं ऐं 2 मोटर साइकिल सवार मरी विया। भई कॾहिं थींदो त मोटर साइकिलूं लॻंदियूं माण्हू मरी वेंदा मोटर साइकिल जे टकर में? अली साहब, इन में मां थोरी ऐड कंदो हलां। ॻोठनि में जेको मूं ॾिठो आहे अक्सर, माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि खे इंटरप्ट थो कयां मां, मूंखे ॾुख इहो तकलीफ़ यादि पहुचे पई त हिकिड़े हथ सां मोटर साइकिल थो हलाए पियो, ॿिए हथ सां मोबाइल या सेल्फी ठाहे थो या सेल्फी ठाहे थो, या अमूमन मोबाइल जेको आहे ॿिए हथ सां माण्हू ॿुधंदो थो वञे। ऐं तव्हां यकीन कयो हुनखे पोयां का गाॾी थी हारन ॾे या हुनखे का परवाह कान्हे का, विच रोड ते हलंदो थो वञे, ऐं पोइ अॻियां जेका ॿी बाइक थी अचे उहो बि ईअं ई थो अचे। हिन जे करे ॿई हिक ॿिए खे ॾिसनि कोन था ऐं नतीजे में एक्सीडेंट थिए थो पियो। बिल्कुलु। ऐं खोड़ एक्सीडेंट अहिड़ा थिया आहिनि। मां मतिलबु सिर्फ़ु तव्हां माउ जी ॻाल्हि, ज़ाहिर अल्टीमेटली उते पीउ बि आहे, उते उन्हनि जूं भेनर बि आहिनि, तकलीफ़ थी पहुचे त मतिलबु उन्हनि सभिनी जे लाइ पूरी ड्रामा आहे, पूरी फैमिली जे लाइ। बिल्कुलु। ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे ऐं अञा खोड़ सारियूं कचहरियूं हुयूं, सर सां या सर खां खोड़ सारा सवाल हुया जेके रहिजी विया। बहरहाल जल्दी जल्दी में सर कोई मैसेज ॾियणु चाहींदो ऐं आउं चाहींदसि त उन्हनि पेरेंट्स खे बि थोरो जेको आहे ॿुधायो जेके नंढी उमिरि जे ॿारनि खे मोटर साइकिल ॾेई छॾींदा आहिनि।
तव्हांजे तवसुस सां मां माण्हुनि खे अपील कंदुसि, वालदेन खे अपील कंदुसि, प्लीज़ फॉर गॉड सेक ॿार खे जॾहिं 18 सालनि जो थिए त ड्राइविंग लाइसेंस ठाराए पोइ हुनखे मोटरसाइकिल या गाॾी ॾियो। इन में को प्रिविलेज कोन्हे त मुंहिंजो ॿारु नंढो आहे बसि फस्ट क्लास गाॾी हलाईंदो आहे, हू रोड जो उनखे तजुर्बो न हूंदो आहे एतिरो। प्लीज़ हेलमेट महांगो वठी ॾियोसि, मोबाइल सस्ती वठी ॾियोसि। मोबाइल हुन जी जान खे नुक़सानु पहुचाए सघे थी, हेलमेट हुन जी जान बचाए सघे थो। ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू। ज़बरदस्त, तमामु सुठो मैसेज ॾिनो तव्हां। ऐं सर तव्हां को नंढिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज वॾा माण्हू ॾींदा आहिनि बाबा, असां नंढड़ा माण्हू आहियूं। तमामु वॾा माण्हू आहिनि। मैसेज सिर्फ़ु इहो आहे जेकॾहिं का कोहारे कन पवे क्या ॿारनि खे तालीम याफ़्ता कनि, तालीम ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि खे। मुंहिंजूं 4 नियाणियूं आहिनि, मूं चइनी खे तालीम याफ़्ता कयो आहे। मां हालांकि हिकिड़े बैकवर्ड एरिया सां मुंहिंजो तालुक़ु आहे, त मूं चइनी नियाणियुनि खे तालीम ॾियारी आहे। मतिलबु मां का पंहिंजी तारीफ़ नथो कयां, पर इहो उन्हनि जो राइट आहे। ख़ासि तौर ते नियाणियुनि खे जेकॾहिं चवंदा आहिनि मर्द पढ़ियो, फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी त सॼी फैमिली कुटुंब पढ़ियो। इन जे करे जेको आहे सभिनी ॿारनि खे नॉट फॉर सेक दी ऑफ अर्निंग, फॉर सेक ऑफ नॉलेज एंड माइंड जेको आहे। सो थैंक यू सर। ऐं सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं तमामु सुठी नॉलेज ॾिनी माण्हुनि खे, अवेयरनेस आई माण्हुनि में, ऐं उमेदु कयूं था त कुझु न कुझु सिखिया ज़रूरु हूंदा। सर तव्हांजी स्पेशली वॾी महिरबानी, तव्हां आयो ऐं खोड़ सारी कचहरी थी। नेक्स्ट टाइम वरी इनशाला कंहिं प्रोग्राम कंदासीं। यासिर आख़िर में छा ॿुधाईंदो असांखे? आख़िर में को अहिड़ो माहौल ॿुधायां जो थोरो सैड माहौल खां हटी वञो। ओके ओके ओके। सब सां खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे, तुझी सब सां खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे। फट पेरा छुटाना दुख पेरा लथाना, बीमारी खबो तो थे, तुझी सब खिलु खिलु तुझी यारी खबो तो थे। मुझो साथ दीदी तने गाइया, तू मेरा मेरा कजो दिया, मुझो साथ दीदी तने गाइया, मुझो साथ दीदी तने गाइया। वरी भी घर क्या सब्जी तबेदारी खबो तो थे, तुझी सब सा खिलो खिलो तुझी यारी खबो तो थे।
तुझी साईं मसे जान छुटिया सूरन मां मसे सुख जी निंड गई आहे मसे जान छुटिया सूरन मां मसे सुख जी निंड गई आहे मसे सुख जी निंड गई आहे जेका प्यार जी लॻंदी आ बीमारीअ खां पोइ तो थिए तुंहिंजी सभ सां खिलो खिलो आ तुंहिंजी यारीअ खां पोइ तो थिए अगे चूंडे कयो हो यारो मूं तेहे चूंडे चूंडे दर दरना अगे चूंडे कयो हो यारो मूं तेहे चूंडे चूंडे दर दरना तेहे चूंडे चूंडे दीना तने शहबान सोलंगी मुखे दिलदारिया खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलो आ तुझी यारिया खबो तो थे तुझी सब सा खिलो खिलो आ तुझी यारिया खबो तो थे तुझी यारिया खबो तो थे तुझी यारिया खबो तो थे धरती